अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध में बरसातुन खां पोइ वारी सूरत हाल ते ख़ुसूसी प्रोग्राम में आऊं आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, हैदराबाद समेत सॼी सिंध में बरसातुन जूं तबाहकारियूं जारी आहिनि। सूबे में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल आहे। हुकूमत इंतज़ामी मशीनरी जूं दावाऊं पंहिंजी जाइ ते, पर सिंध वासी शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जो को वाली वारिस नाहे। इन सॼी सूरत हाल ते असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़े निगार अशोक शर्मा ऐं SS न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ लगारी। उन खां अलावा असां पंहिंजनि नुमाइंदनि खां बि सॼी सूरत हाल मालूम कंदासीं। अशोक साहब, अव्हां खां सवाल जी शुरूआत कयूं था। सिंध में ॿोॾि वारी सूरत हाल आहे। हुकूमत सॼी सिंध खे आफ़त सटियल करार ॾिनो आहे। सूबाई वज़ीर ऐं मुशीर दौरा पिया कनि, पर सवाल इहो आहे त बरसाति सटियल ऐं ॿोॾि मुतासिर लखे माण्हुनि जी वाहर थिए पई या न। महिरबानी आयशा, बिल्कुलु सिंध में हींअर जेके ॿोॾि वारी सूरत हाल आहे उनमें वाहिर थियण जो जेको सुवालु आहे इहो इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे। छाकाणि त जॾहिं खां बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियो उनखां पोइ रेस्क्यू ऐं रिलीफ जे लाइ केतिरियूं दावाऊं साम्हूं आयूं आहिनि, पर जेकॾहिं ज़मीनी हक़ीक़तनि खे ॾिसिजे त सूरत हाल असांखे बिल्कुलु उबतड़ नज़र अचे थी। हिन वक़्तु बि सिंध जो वॾो वज़ीर, उनखां अलावा सिंध में जेके MPAs आहिनि, MNAs आहिनि, मुख़्तलिफ़ जेके खातनि जा वज़ीर आहिनि, मुशीर सलाहकार, उहे सभई असांखे फील्ड में नज़र अचनि था। पर उन बावजूदि माण्हुनि जी जेका रेस्क्यू ऐं रिलीफ प्रैक्टिकली असांखे किथे बि नज़र नथो अचे। जेकॾहिं हिन वक़्तु सिंध में असां जाइज़ो वठूं त को अहिड़ो ज़िलो न आहे जेको बरसातनि जी तबाहकारियुनि खां बचियल हुजे। सिंध जा जेके रोड रस्ता आहिनि उहे असांखे ॿोॾि मुतासिर ऐं बरसाति सटियल माण्हुनि खां सथियल नज़र अचनि था। जेके औरतूं, ॿार, मर्द जेके आहिनि उहे असांखे रोडनि ते बेयारो मददगार पियल नज़र अचनि था। इन सॼी सूरत हाल में असांखे ॿ मंज़र नज़र अचनि था। हिकिड़ा हुकूमत जे तरफ़ां जेके असांखे ऐलान ऐं फ़ैसिला नज़र अचनि था, ॿिए पासे जेके माण्हुनि जी जेका कसम पुर्सी वारी हालत आहे उहा असांखे नज़र अचे पई। त हिन वक़्तु जेके हिकिड़ो त उहे माण्हू आहिनि जेके बरसाति जे करे मुतासिर थिया आहिनि, ऐं ॿिया उहे माण्हू आहिनि जेके ॿोॾि जे करे मुतासिर थिया आहिनि। बरसातूं जेके आहिनि हूअं त आम तौर ते रहमत सम्झी वञनि थियूं, पर उन में जेके हुकूमती गवर्नेंस जी नाअहली ऐं इंतिज़ामी जेके लापरवाहियूं आहिनि उन जे करे असां ॾिसूं पिया त माण्हुनि खे तमामु घणो भोॻिणो पियो पए। हिन वक़्तु असां तव्हांखे ॿुधायूं त बरसातुनि जे करे हूअं त पाणी जेको आहे उन में कुदरती जेके हिकिड़ा वहिकरा आहिनि, लंघ आहिनि, उन करे पाणी जेको आहे उन जो निकाल थी थो वञे। पर असां वटि सिंध में हिन भेरे बि इहा सूरत हाल साम्हूं आई आहे त जेके कुदरती लंघ आहिनि, जेके RBOD आहिनि, सिमनाला आहिनि या जेके ढोरा आहिनि, उहे उन्हनि ते असांखे कब्ज़ा नज़र आया। उन्हनि जी जेका उन ते इंक्रोचमेंट नज़र आई, जंहिंजे करे पाणी जेको आहे उहो पंहिंजो सेफ वे जेको आहे हासिलु न करे सघियो, ऐं नतीजे में जेको आहे उहो असांखे इंसानी आबादियूं जेके आहिनि उहे बि ॿोॾि ऐं बरसातुनि जे वर चढ़ंदे नज़र आयूं। त इन सॼी सूरत हाल में जेको असां ॾिसूं पिया त वधि में वधि जेके हसास तबिका आहिनि, वनरेबल कम्यूनिटीज़, उहे सिंध में तमामु घणियूं मुतासिर थियूं आहिनि, जंहिंमें मासूम ॿारड़ा आहिनि, औरतूं आहिनि, उहे वधीक मुतासिर थियनि पिया। सिंध में तालीमी इदारा हुजनि, मुख़्तलिफ़ सरकारी निजी ऑफ़िसूं हुजनि, उनखां अलावा जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे। रोड रस्ता तबाह थी विया आहिनि, माण्हुनि जे आमदरफ़्त में जेको आहे सो वॾा चैलेंजिस आहिनि। त इन सॼी सूरत हाल में असां ॾिसूं पिया त माण्हू जेके आहिनि केतिरनि ई ॾींहंनि खां बुखनि में पा आहिनि। उन्हनि जे जेको आहे सो रेस्क्यू वारो अमल त न थी सघियो, पर उहे पंहिंजी मदद पाण जेके आहिनि पंहिंजे ॿुॾल इलाइक़नि मां जेके ॿार आहिनि उन्हनि खे हाणे राशन जी फ़राहमी जो वॾो इशू आहे, उन्हनि खे खाद खुराक जा वॾा इशू साम्हूं अचनि पिया। त इन सॼी सूरत हाल ते असां ॾिसूं त हिकिड़ी ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे इंतिहाई सिंध में, जंहिंजे करे जेके अञा बि हिकिड़ो ॾींहुं बरसाति हले पई ड्यूरिंग, पर उनखां पोइ आउं सम्झां थो त जेके आफ्टर रेन जेका सूरत हाल हूंदी उन में काफ़ी टाइम असांखे लॻंदो इन सॼी सूरत हाल खे बहितर करण में। अच्छा, इहो बि ॿुधाइजो त वफ़ाक़ी हुकूमत, नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ऐं ॿिया इदारा छा पिया कनि? रिलीफ खातो किथे आहे? माण्हुनि जी रेस्क्यू ऐं रिलीफ लाइ क़दम छो न आहिनि खयां विया? तव्हां तमामु अहम नुक़्तो पॉइंट आउट कयो आहे। इन में तव्हांखे इहो ॿुधायूं त वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उन जे तरफ़ां अञा ताईं सिंध में बरसाति मुतासिर या जेके ॿोॾि सटियल माण्हू आहिनि उन्हनि जे रिलीफ जे लाइ को बि ऐलान न थियो आहे। अलबत्ता जेके ॿिया इदारा असां वटि आहिनि, जीअं नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, ईअं ई जेको सूबाई
प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे उन हिकिड़ो लेटर जारी कयो आहे जंहिंमें उन पाक आर्मी खे सिंध में अचण जे लाइ सिफ़ारिश कई आहे ऐं जंहिंमें ॼाणायो वियो आहे त हीअ तमामु घणी ॾुखो ईंदड़ सूरत हाल आहे। इन करे जेका सिविल इंतिज़ामिया या गवर्नमेंट आहे उहो इनखे फेस न पई करे सघे, तंहिं करे हिन सूरत हाल में माण्हुनि जी रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन खे कंटिन्यू करण जे लाइ पाक आर्मी खे मोकिलियो वञे। त हिकिड़ो इहो आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायूं त रिलीफ जेको आहे उहो मुख़्तलिफ़ ज़िलनि में वॾो चैलेंज आहे। सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हर ज़िले खे 1-1 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि, पर उन में बि जेका पहिरें मरहले में अञा ताईं असां ॾिसूं पिया त डिप्टी कमिश्नर्स वटि जेके आहिनि अञा ताईं रुॻो माण्हुनि जे लाइ मच्छरदानियूं ऐं ॿियो जेके खेमा आहिनि उहे असांखे नज़र आहिनि, पर उहे बि उन्हनि ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में अञा ताईं न पिया पहुचनि। उन जो सबबु इहो आहे त उन में सियासी मदाख़लत वॾे पैमाने ते नज़र अचे पई। जेके कामोरा आहिनि उहे अंडर प्रेशर आहिनि, जेके MNAs MPs आहिनि उन्हनि जी ख़्वाहिश आहे त इहे जेके मच्छरदानियूं आहिनि या खेमा आहिनि या ॿियो को फूड जो सामान आहे उहो उन्हनि जे केयर ऑफ जेको माण्हुनि में वञे। जॾहिं इंतिज़ामिया इहा चाहे थी त हिन में सियासी मदाख़लत न हुजे ऐं माण्हुनि ताईं जेको आहे सो सिधी रीति इहो रिलीफ जो सामान जेको आहे पहुचे, पर उहो ईअं न पियो थिए। इन खां अलावा तव्हां जेका रिलीफ जी ॻाल्हि कई आहे त सिंध में हिकिड़ो रिलीफ खातो मौजूदु आहे जंहिंमें रेवेन्यू जो जेको सॼो अमलो आहे उहो उन में पंहिंजी एफर्ट वठंदो आहे, पर हिन मरहले ताईं अञा असांजी इतलाउनि मूजिबि त रिलीफ खाते जो जेको अमलो आहे उहो सिंध में अञा ताईं सर्वे बि कंप्लीट न करे सघियो आहे, जंहिंमां इहा ख़बर पए त सिंध में हिन वक़्त ताईं केतिरा माण्हू जेके आहिनि उहे इफेक्ट थिया आहिनि। अहिड़ी तरह जेके ॻाल्हि कयूं था हर ज़िले में त सिंध हुकूमत जे तरफ़ां मुख़्तलिफ़ जेके खाता आहिनि उन्हनि खे पाबंद कयो पियो वञे त उहे माण्हुनि जी वार कनि ऐं उन सिलसिले में जेको रिलीफ कमिश्नर आहे उन जे मशवरे सां हिकिड़ो नोटिफिकेशन जारी थियो आहे जंहिं तहत इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त जेके मकानी इदारनि वारो खातो आहे उन में हर महीने पैसा ॾिना वेंदा आहिनि, उन्हनि खे पाबंदी लॻाए छॾी आहे उन डिपार्टमेंट में त जेके ज़िले काउंसिलूं आहिनि, तालके काउंसिलूं आहिनि या म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि उहे पंहिंजो जेको तरक़ियाती बजट आहे उहो इस्तेमालु न करे सघंदा, उन्हनि ते पाबंदी लॻाई वई आहे ऐं उन्हनि खे पाबंद कयो वियो आहे त जेके बि ॿोॾि मुतासिर माण्हू आहिनि या जिन खे रिलीफ जी ज़रूरत आहे उन जे लाइ जेको बि कमु कयो वेंदो, जेको तरक़ियाती बजट ख़र्चु कयो वेंदो उहो असांखे डिप्टी कमिश्नर जी मंज़ूरी वठी पहिरीं उनखां पोइ इहो ख़र्चु कयो वेंदो। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़े पासे माण्हू जेके आहिनि उहे बेयारो मददगार आहिनि, उहे कसम परसी जी हालति में आहिनि, उन्हनि में बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, उहे खुराक जी कमी जो शिकार आहिनि, पर असांखे किथे बि अञा ताईं मेडिकल कैंपूं नज़र नथियूं अचनि। हैदराबाद समेत कई जेके ज़िला आहिनि भरपासे जा उते असां ॾिसूं था त उते अञा ताईं को रिलीफ कैंप क़ाइमु न थी सघी आहे, माण्हू जेके आहिनि उहे रोडनि ते पिया आहिनि। त हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे जेका इंतिहाई ॾुखो ईंदड़ अमल उनखे असां चई सघूं था ऐं जेका हुकूमती नाअहली या गवर्नेंस बैड गवर्नेंस जेका नज़र अचे पई उन मां इहो ख़दशो आहे त इहा सूरत हाल असांखे अञा बि अॻिते ईअं ई कंटिन्यू ॾिसण में ईंदी। अच्छा, हाणे असां हलंदासीं एजाज़ लगारी ॾांहुं। एजाज़ लगारी, अव्हां ॿुधाइजो त हैदराबाद में अर्बन फंडिंग डिक्लेयर कई वई आहे, उनखां अलावा बहिराड़ियुनि में बि ॿोॾि जा मंज़र आहिनि। इंतिज़ामिया ऐं इदारनि जी कारकर्दगी खे अव्हां कीअं था ॾिसो? उनखां अलावा गैर सरकारी तंज़ीमूं, फ़िलाही इदारा, सियासी तंज़ीमूं ऐं इंतिज़ामी मशीनरी इन सूरत हाल में किथे नज़र अचनि पियूं या न? जी हाँ, गुज़िरियल 24 कलाकनि खां जेकी हैदराबाद में बरसाति हले पई उन सां वधीक तबाही जा मंज़र ॾिसी रहिया आहियूं। अहिड़ी सूरत हाल में हर इलाइक़े में पाणी मौजूदु आहे, घरनि जूं छितूं टिमी रहियूं आहिनि, केतिरा ई घर ड्रही पट थी पिया आहिनि। जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया पारां अर्बन फ्लड जे डिक्लेयर करण बावजूदु उन ते कंहिं क़िस्म जो अमल नज़र नथो अचे। हा, अलबत्ता एतिरो ज़रूरु आहे त ज़िले इंतिज़ामिया मेन रोडनि तां पाणी जे निकाल लाइ कमु करे पई, लेकिन सरज़मीन ते जिते ॿोॾि मुतासिरीन आहिनि, जिते पंहिंजो मुतासिरीन वेठा आहिनि, उन्हनि जी सरज़मीन ते कंहिं बि क़िस्म जी इमदादी कम उन्हनि जा नज़र न अची रहिया आहिनि, जंहिं सबबु रवासी सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। जॾहिं त सियासी ऐं समाजी तंज़ीमनि जो किरदार बि साम्हूं अटे में लूण जे बराबरि बि नज़र नथो अचे ऐं उहे बि किथे बि सरज़मीन ते नज़र उहे बि नथा अचनि। बाक़ी फेसबुक जे मथां, सोशल मीडिया जे मथां उन्हनि जी वॾी वावेला हले थी ऐं उन्हनि जे वॾियूं ॻाल्हियूं हलनि थियूं, लेकिन हक़ीक़त में इहो आहे त सरज़मीन ते उते किथे बि समाजी तंज़ीमूं ऐं सियासी तंज़ीमूं नज़र न अची रहियूं आहिनि। जॾहिं त इन में हिकिड़ी इहा बि ॻाल्हि आहे त इन्हनि समाजी तंज़ीमनि खे, इन्हनि सियासी तंज़ीमनि खे पंहिंजे ॿोॾि मुतासिर भाइरनि जी मदद करण जी अशद ज़रूरत आहे। जी नाज़रीन, असां ख़ैरपुर जी सूरत हाल बि मालूम कंदासीं। उन लाइ मोहसिन भट्टी सां राब्तो कयो आहे।
मोहसिन भट्टी इहो ॿुधाइजो त ख़ैरपुर जी छा सूरत हाल आहे। हाँ जी बिल्कुलु चौमासे जी बरसातुनि पूरी सिंध में तबाही मचाए छॾी आहे। ॻाल्हि कजे ख़ैरपुर ज़िले जी त ख़ैरपुर ज़िलो बि बरसाति जी लपेट में आहे। तालका किंगरी, तालका नारो, तालका कुलडिजी, तालका फैज़गंज, तालका ठरी मीरवा या जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उहे टोटली पाणीअ जी लपेट में आहिनि। जॾहिं त उतां जा ॻोठनि जा जेके रहवासी आहिनि उहे कचे खां निकिरी करे हाणे पके तरफ़ मुंतक़िल थियणु शुरू थी विया आहिनि। ऐं ॻाल्हि कजे हिते ज़िले इंतिज़ामिया जी त ज़िले इंतिज़ामिया खे जेके टेंट या राशन वग़ैरह ॾिनो वियो आहे उहो बरसाति मुतासिरीन में पहुचाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। ख़ैरपुर शहर में जेको हिन महिल पाणी बीठल आहे उनखे बि कढण जूं ज़िले इंतिज़ामिया कोशिशि करे रही आहे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त पाक आर्मीअ जा जेके जवान आहिनि उहे एमरजेंसी बुनियादुनि ते हिते मौजूदु आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी ॻोठाणनि खे टेंट राशन मुहैया कनि था। पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान MNA नफ़ीसा शाह जिलानीअ सोशल मीडिया ते ट्वीट ॾिनो आहे त मुंहिंजी ख़ैरपुर मुकमल तौरु तबाह थी वई आहे, जंहिंमें खजीअ जो फसल बि तबाह थी वियो आहे ऐं जेके मुख़्तलिफ़ ॻोठाणा आहिनि उहे हाणे पके तरफ़ अचनि था ऐं जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जो सिविल अस्पताल में इलाजु हलंदड़ आहे, जॾहिं त फ़ौतुनि जो तइदाद बि हिन महिल 50 खां मथे थी वियो आहे। जी नाज़रीन, टंडो जाम में असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे PP अॻवान मीर शेर मोहम्मद तालपुर सां। मीर साहब, बरसातुनि जी सूरत हाल खे अव्हां कीअं था ॾिसो? हुकूमत जी इंतज़ामी मशीनरी कमु करे पई या सिर्फ़ फोटो सेशन ते ज़ोर आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही बरसातुनि जो सिलसिलो जेको पोएं हिकु महीने खां मुसलसल ऑन एंड ऑफ हली रहियो आहे, इन तमामु घणो जेको आहे उहो ज़िले हैदराबाद बहराड़ी जेको असांजो आहे तहलको हैदराबाद बहराड़ी ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद शहर, इनखे तमामु घणो नुक़सानु आहे। पाणी हर जाइ ते पाणी बीठल आहे। जीअं त काफ़ी वक़्त खां वठी मौसमियात खातो इहो इंफॉर्म कंदो रहियो त बरसाति तमामु वॾी आहे ऐं उनजी तयारी कई वञे। असांजे चवण जे बावजूदि बि कई अहिड़ियूं जायूं आहिनि जेके पॉन्ड्स आहिनि पाणी जा, उहे ख़ाली कोन थी सघिया। उहे न ख़ाली थियण जे करे जेॾी महिल कंटिन्यू बरसातूं पयूं त शहर मां पाणी निकाल करणु ॾाढो मसइलो थी वियो हलियो। किथे किथे जॾहिं बैक कयो मशीननि त उन में लाइनूं फाटियूं बि सही। हींअर बि तव्हां ॾिसो था त जेका राति ऐं पोयनि 24 कलाकनि खां मुसलसल बरसाति पई पवे, उन शहर में हींअर किथे 5, किथे 6, किथे 7 फुट ताईं बि पाणी आहे। ॿाहिराड़ियुनि में जेके ॻोठ जा ॻोठ जेके आहिनि उहे माण्हू हाणे लॾ पलाण पिया कनि, पंहिंजो ॻोठ छॾे रोडनि ते अची विया आहिनि। असां वटि जेतिरी बि गवर्नमेंट इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, असीं कोशिशि करियूं पिया त माण्हुनि खे उते शिफ्ट करियूं, जेतिरो बि वधि में वधि रिलीफ जेको आहे उहो असीं ॾेई सघूं। असांजा MP MNA साहब उहे बि पंहिंजे पर में दौरा कनि पिया। एडमिनिस्ट्रेशन जो जेको रवैयो आहे उहो तमामु अणढंगो आहे, जेके चइजे त प्रॉपर नमूने मैनेज न पिया करे सघनि। हज़ारे माण्हू जेके आहिनि पोयनि 20 ॾींहंनि खां वठी जेको ख़ासि तौर ते जेको मज़दूर तबिको आहे उन वटि न मज़दूरी आहे न छा आहे। घर जेको अझो हो उहो बि उन्हनि जो टुटी, ॿार बच्चा जेके आहिनि उहे उन्हनि जा रोडनि ते वेठा आहिनि, उन्हनि वटि खाधे लाइ का शइ कोन्हे। असीं कंटिन्यू DCs खे ऐं ACs खे रिक्वेस्ट पिया करियूं त बाबा महिरबानी करे इन्हनि ग़रीबनि खे जीअं खाद खुराक जी ख़ुशि खुराक हूंदी आहे उहे उन्हनि जा कटा जीअं अॻे ॾिना वेंदा आहिनि, उहे महिरबानी करे उन्हनि खे प्रोवाइड कयो वञे। नाज़रीन, अव्हां प्रोग्राम ॾिठो, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान आयशा सजाद खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।